दोस्तों इन महिल मां उन जगह ते बीठो आहियां गढ़ी यासीन जी जिथे पोल किरिया हा 132 केवी ग्रिड जा जेके 500 हाई ट्रांसमिशन लाइन जा पोल किरिया हा हे उते मां बीठो आहियां। तव्हां ॾिसो था त सूबाई वज़ीर एनर्जी इम्तियाज़ शेख साहब, CEO साहब सईद अहमद डावच साहब, मंज़ूर सुमरो चीफ इंजीनियर साहब ऐं असांजो जेको आहे BOD जो चेयरमैन लाल बख्श पठान साहब ऐं ॿिया जेके आहिनि हिते मौजूदु आहिनि। मां हे लाइव हलाए रहियो आहियां। तव्हां ॾिसो था त 500 KV जो जेको हाई ट्रांसमिशन पोल आहे उन जे मथां जेको आहे 4 मज़दूर कमु करे रहिया आहिनि। इन गरमाइश में, इन उस में 50 डिग्री सेंटीग्रेड ते हे मथे जेको आहे चढ़िया बीठा आहिनि। हाणे इहे जेको आहे अर्थ था हणनि मथे मथे। तव्हां ॾिसो था त इहे जेके मज़दूर आहिनि ॿाहिरियां आहिनि लाहौर खां, इहे आया आहिनि। इहे जेके आहिनि 500 KV जा जेके आहिनि अर्थ कनि था। अर्थ करे हे जेको आहे हेठि लहंदा, हुन खां पोइ जेको आहे हे पंहिंजो बिजली लाड़काणे जी शुरू थींदी ऐं क्लीयरेंस वठंदा। हींअर जेको आहे असांजो रीजनल चेयरमैन निसार शेख बि असां सां गॾु आहे ऐं हिन उस में जेको आहे तव्हां ॾिसो था उहो बि असां सां गॾु आहे। हे गाॾियूं पुलिस जी सिक्योरिटी इहे बि असां सां गॾु आहिनि ऐं असां जेको आहे हिते ॾिसूं था, ॿुधायूं था त हे ॾिसो तव्हां जेको आहे हे मज़दूर सफ़ा मथे मथे जेको आहे चोटीअ ते चढ़िया बीठा आहिनि। इहे जेके हेठि लहंदा हुन खां पोइ बिजली चालू थींदी। हिन में जेको आहे कलाक ॾेढ लॻी वेंदो। अर्थ कनि था। हिन खां हे ॾिसो तव्हां जेको आहे गाॾियूं आहिनि, मिनिस्टर जूं गाॾियूं आहिनि। MPA सरदार ज़ुल्फ़कार कमारियो बि आहे, उहो बि जेको आहे असां सां गॾु आहे। चीफ इंजीनियर असां सां गॾु आहे। CEO असांजो जेको आहे सेप्को जो सईद अहमद डावच साम्हूं बीठा आहिनि, उहो बि असां सां गॾु आहे। सो हिते हिन गर्मीअ में जेको आहे कमु करे रहिया आहिनि शाबस सां। ऐं असांखे जेको आहे सोशल मीडिया ते तमामु घणी तनक़ीद बि कई थी वञे, पर जेके मज़दूर असांजा कमु था कनि ऐं उन्हनि खे असां सलाम पेश था कयूं। ऐं हिते ई असांजो जेको आहे सेप्को जो चीफ सईद अहमद डावच साहब बि मौजूदु आहे। असांजो मंज़ूर सुमरो साहब बि मौजूदु आहे। असां लाइव हिन महिल कराए रहिया आहियूं। निसार शेख साहब बि हिते मौजूदु आहे। मां शुरूआत कंदुमि निसार साहब खां। तव्हां छा चवंदो साईं? हीउ जेको आहे सो जेको थियो आहे असांजा पोल किरिया आहिनि वॾे तूफ़ान में किरी पिया आहिनि। उन में चोथों ॾींहुं आहे जो जेकॾहिं असांजा अमलो, असांजा CEO साहब, असांजा चीफ इंजीनियर, असांजा AC साहब आहिनि, असांजा SDO साहब आहिनि, सभु अफ़सरान हिते आहिनि। उन सां गॾु एनर्जी जो मिनिस्टर इम्तियाज़ शेख बि वेठो आहे, उन जी बि कैंप में वेठो आहे पंहिंजो। ऐं कमु ख़तमु थियण वारो आहे। असां हिन धरती में जेको मथे तव्हां ॾिसो लाइव तव्हां ॾिठो पिए त असांजा माण्हू खे कमु कंदे कमु कयो आहे। ऐं इन उस में इन धरती में चोथों ॾींहुं मुसलसल राति ॾींहुं कमु कया आहिनि। शाबस उन्हनि माण्हुनि खे बि आहे जॾहिं कमु कयो आहे। ऐं CEO साहब ऐं चीफ इंजीनियर खे तव्हां लाइव ॾिसो था त वेठो आहे मुकमल। हिन में को बि कंहिंजो कसूर न आहे। इम्तियाज़ शेख साहब वेठो आहे, उहो पंहिंजे कैंप आहियूं उते बि असां गॾु आहे, उहो बि असां गॾु हले पियो। ऐं पोल टू पोल चेक कयो थो वञे ऐं अलाह कंदो 6 बजे ताईं जो फिगर आहे त 6 बजे ताईं लाइट अची वेंदी सिस्टम करे जेको आहे इहो। ऐं उन में जेको आहे तव्हांजा वॾा एफर्ट्स आहिनि त तव्हां 4 ॾींहंनि में जेको आहे इहो कमु मुकमल करायो आहे। अॼु जेको आहे बिजली बि बहाल थी वेंदी। इन सिलसिले में तव्हां छा चवणु चाहींदा? बसि इंशाल्लाह काफ़ी तकलीफ़ अची वई असांजे सार्फिन खे, दादू वठी शहदाद कोट कंबर न हूंदे ताईं। इंशाल्लाह बसि हींअर फाइनल आहे असांजो कमु। सिर्फ़ु हिकिड़ी अर्थ वायर लॻियल आहे मथे लाहे करे ऐं क्लीयरेंस ॾेई इंशाल्लाह फीडर खे ऑन कंदासीं। 6 बजे ताईं आहे एक्सपेक्टेशन त सॼो सिस्टम नॉर्मल थी वेंदो। वॾी महिरबानी साईं। मंज़ूर साहब तव्हां छा चवणु चाहींदा? हीअ त CEO साहब ॿुधाए चुको आहे। तमामु वॾो हिकिड़ो डिज़ास्टर हुयो। पहिरियों दफ़ो असांजी नौकिरी में मिनिस्टर बि अची विए ऐं CEO बि अची विए। इहो फस्ट टाइम थियो आहे। 5 ॾींहं थिया आहिनि। CEO साहब असां सां, असांजी लेबर बि गॾु आहे, स्टाफ बि गॾु आहे, ऑफिसर बि गॾु आहिनि ऐं समूरनि महिनत कई आहे। इंशाल्लाह ताला जल्दी रिस्टोर थी वेंदो इंशाल्लाह। जीअं तव्हां ॿुधो त CEO साहब, निसार साहब ऐं असांजो मंज़ूर साहब, AC साहब, बुगटी साहब बि बीठो आहे। तव्हां छा चवंदव साईं? साईं कुदरती हिकिड़ी आफ़त हुई
GSC जो गनी साहब PD साहब मोहम्मद अली सुलेमान साहब सभिनी लेबर ऐं ऑफिसर्स हफ़ीज़ दुनिया साहब इन हिमत करे सभिनी में ॾाढो ॾुखियो टास्क हो जेको हीअं मुकमल कयो अथऊं इंशाल्लाह जीअं CO साहब जन ॿुधायो त 6 बजे ताईं इंशाल्लाह मेन लाइन जी सप्लाई जेका आहे उहा चालू थी वेंदी इंशाल्लाह इहा सारिफ़िन खे जेका तकलीफ़ हुई जेका दादूअ खां अचे पई कुझु कलाकनि जी लोड शेडिंग थिए पई इंशाल्लाह उहा बि ख़तमु थी वेंदी इंशाल्लाह साईं हाणे तव्हां जेको आहे इहो ॾिसो था त हीअ गाॾियूं बीठियूं आहिनि सूबाई वज़ीर एनर्जी इम्तियाज़ शेख साहब बि हिते मौजूदु आहिनि ऐं हीअ तव्हां जेको आहे सिज जे बिल्कुलु साम्हूं हाई ट्रांसमिशन लाइन जे 500 kV जे पोल जे मथां जेको आहे चोटीअ ते तव्हां ॾिसो था इन्हनि खे लहण में थोरो हुन खां पोइ जेको आहे हेठि लहंदा त हुन खां पोइ जेको आहे ग्रिड ते जेको आहे उहो क्लीयरेंस वठंदा क्लीयरेंस वठण खां पोइ 6 बजे ताईं इंशाल्लाह जेको आहे लाड़काणे जी बिजली बहाल थी वेंदी ऐं हिते जेके इंतिज़ामिया वेठी आहे उहो चवंदा त असां जेको आहे अवाम खे जेका तकलीफ़ पहुती आहे हुनजो असां माज़रत ख़्वाह आहियूं वॾी महिरबानी थैंक यू